अस्सलाम वालेकुम मराठी में भली कार मां मुबशिर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। पाकिस्तान ईरानी जहाज की मौजूदगी बाबत रिपोर्ट रद्द करे छड़ी। परॾेही वज़ारत चयो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में मौजूद ईरानी जहाज जंगबंदी लाइ ॻाल्हियुनि दौरान पहुतो हो। जहाज जो कंहिं फौजी हंगामी सूरतहाल या तहफ़ुज़ जे इंतज़ामनि सां को तालुक़ न आहे। परॾेही वज़ारत जो वधीक चवणु आहे त अमरीका ईरान ॻाल्हियुनि दौरान केतिराई जहाज पाकिस्तान पहुता हुआ। कुछ जहाज ऐं इमदादी एहलकार इम्कानी दौरनि जे करे पाकिस्तान में मौजूद रहा। पाकिस्तान हमेशा गैर जानबदार ऐं तामीरी किरदार अदा कयो आहे। उन क़िस्म जे बयानी सां ख़ते में इस्तेहकाम ऐं अमन जी कोशिश खे नुक़सान पहुचंदो। अमरीकी सदर अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास तलब करे वरितो। ईरान ख़िलाफ़ जंग ॿीहर शुरू करण ते गौर कयो वेंदो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि लाइ अमरीका मथां को बि दबाव न आहे। ईरान जे जवाब जो केतिराई ॾींहं इंतज़ार कयो। ईरान 10 मिंटनि में जवाब ॾेई पियो सघियो, पर हुननि देर कई। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त होर्मुज़ जी नाकाबंदी अमरीकी फ़ौज जे वेनेज़ुएला जी बहितरीन हिकमत अमली आहे। ईरान जंग में कुर्दनि मायूस कयो। कुर्दनि खे ईरान ख़िलाफ़ हथियार ॾिना जेके हुननि हथियार पाण वटि रखी छॾिया। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकिर कालीबाफ चयो आहे त अमरीका वटि ईरानी तजवीज़ूं क़बूल करण खां सवाइ ॿियो को चारो न आहे। को बि ॿियो रस्तो कंहिं बि सूरत में नतीजो न ॾेई सघंदो। मामिलो जेतिरो लचकायो वेंदो, अमरीकी अवाम खे ओतिरी क़ीमत अदा करणी पवंदी। पंहिंजे बयान में ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर वधीक चयो आहे त असांजी हथियारबंद फ़ौज कंहिं बि अगराई जो मुंहं जवाब ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नाबेमुर चयो आहे त सिंध हिकु आहे, हिकु ई रहंदी। भली तरमीमूं पेश थियनि, उन सां फ़र्क़ु न पवंदो। वफ़ाक़ी हुकूमत 28 तरमीम जो मसूदो पेश नाहे कयो। इस्टेब्लिशमेंट घेरो तंग करे रही आहे, उहा ख़बर नाहे, पर उहा ख़बर आहे त अवाम इस्टेब्लिशमेंट सभु हिक ई पेज ते आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहत बाबति बि कूड़ियूं ख़बरूं हलायूं वयूं। खैरपुर में पीपल्स बस सर्विस जे इफ़्तिताही वारी तक़रीब खे ख़िताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील नाबेमुर वधीक चयो त सिंध में हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंहिं बि पार्टी सां न आहे। GDA फ़ाल थी रही आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे। इलेक्शन में मुक़ाबिलो थींदो। हुकूमत ख़ुशीअ सां पेट्रोल जा अघ न पई वधाए। जंग वारी सूरतहाल जे करे क़ीमतूं वधियूं आहिनि। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब खे औरतुनि लाइ महफ़ूज़ बणाइण पहिरीं तरजीह आहे। औरतुनि खे हिरासा कंदड़नि लाइ ज़ीरो टॉलरेंस आहे। लाहौर कॉलेज यूनिवर्सिटी में तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ वधीक चयो आहे त जॾहिं ॿावड़ी हिरासमेंट बाबति ॿुधाए त वालिदैन संदनि साथ ॾियनि। ऑनलाइन हिरासमेंट रोकण लाइ निज़ाम ठाहे रहिया आहियूं। कुवात में आपघाती बमबार खे रोकण जी कोशिश में शहरी शहीद। पुलिस जो चवणु आहे त शकी शख़्स हसास चेक पोस्ट में दाख़िल थियण जी कोशिश कई। शहरी लियाकत शकी शख़्स खे रोकण ऐं सुञाणप पुछण ते बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। शहरी लियाकत जान कुर्बान आबादी खे वॾे नुक़सान खां बचाए वरितो। वज़ीर आज़म शहरी लियाकत खे जान जो नज़रानो ॾेई शहरी आबादी खे बचाइण ते ख़राज तहसीन पेश कंदे चयो आहे त अहिड़ा बहादुर शहरी दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़म जी हक़ीक़ी अलामत आहिनि। हबावड़ में हथियारबंदनि रुझान मज़ारी वासी नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। लांगू रोड ते IB कॉलेज वटि मोटरसाइकिल सवार मथां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान सोली उर्फ बिजाद मज़ारी मौके ते मारिजी वियो। मुबारक अली बुगटी ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त बलोचिस्तान जे मज़ारी बिरादरी जी धुन में हलंदड़ तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। गहरेले वेझो ॿ ॿारड़ियूं रांदि कंदे पाणी जी खॾ में किरी ॿुॾी फौत। ॻोठ जलाल ख़ान बिरोही में 5 वरनि जी बिस्मा बिरोही ऐं 4 वरनि जी तैयबा बिरोही खॾ में किरी पियूं। वारसनि नींगरियुनि खे पाणी मां कढी अस्पताल मुंतक़िल कयो। तिबी इमदाद मिलण खां अॻु ई संदनि साह जी तंद टुटी पई।